अवांखे अपडेट कयूं त पीटीआई कराची जे सदर आफ़ताब सिद्दीकी पार्टी छॾण जो ऐलान करे छॾियो आहे। आफ़ताब सिद्दीकी चयो आहे त मूं सियासत छॾे ॾिनी आहे, पार्टी उहिदे तां बि इस्तीफ़ा ॾियां थो। अवांखे अपडेट कयूं त पीटीआई कराची जे सदर आफ़ताब सिद्दीकी पार्टी छॾण जो ऐलान करे छॾियो आहे। आफ़ताब सिद्दीकी चयो त मूं सियासत छॾी आहे, पार्टी उहिदे तां बि इस्तीफ़ा ॾियां थो। अवांखे अपडेट कयूं त पीटीआई कराची जे सदर आफ़ताब सिद्दीकी पार्टी छॾण जो ऐलान करे छॾियो आहे। आफ़ताब सिद्दीकी चयो आहे त मूं सियासत छॾे ॾिनी आहे, पार्टी उहिदे तां बि इस्तीफ़ा ॾियां थो। अवांखे अपडेट कयूं त पीटीआई कराची जे सदर आफ़ताब सिद्दीकी पार्टी छॾण जो ऐलान करे छॾियो आहे।